नौशर फेरोज़ सिंध यूनाइटेड पार्टी जी मरकज़ी सर ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले ते ज़मीन जी वालाड़ सिंध दरिया ते केनाल अॾण मोरो जे शहीदनि जो केस दाख़िल न करण गिरफ़्तार क़ौमी कारकुननि जी आज़ादी ऐं मैदनी वसीलनि जे फुरलट ख़िलाफ़ नौशर फेरोज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां तराज़ चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जंहिंजी अॻुवाणी SUP जो ॼाम असलम कुरेजो, महर वस्तड़ो, यासीन सुमरो, ख़ादिम सियाल, जसकम जो अयाज़ राजपर ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनाल सिंध खे बड़भांग करण जी साज़िश आहे। कंपनी सरकार आसिफ़ ज़रदारी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कारपोरेट फार्मिंग जे नाले ते अस्करी क़ुवतुनि खे सिंध जे लखें एकड़ ज़मीन ॾिनी आहे जेका हज़ारा सालनि खां सिंध जे अवाम जी मिल्कियत आहे। हुननि वधीक चयो त हुकुमरान धुर जो बयान खोखलो ऐं खुलियल धोखो, फ़रेब, ड्रामेबाज़ी अवाम खे गुमराह करण जी कोशिश आहे। इन जो वाज़े सबूत इहो आहे जो मोरो में ॻोठाणनि पारां कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु जे दहाड़े ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो वियो। उन ते सिंध हुकूमत, नौशर फेरोज़, पुलिस ऐं प्राइवेट माण्हुनि वसीले सिधियूं गोलियूं हलराए ज़ाहिद लगारी, इरफान लगारी खे शहीद कयो वियो आहे। केतिराई क़ौमी कारकुन ज़ख़्मी ऐं गिरफ़्तार कया विया आहिनि। इन बेगुनाह शहीदनि जो मर्ज़ीअ मुताबिक़ केस बि दाख़िल नथो कयो वञे। उबतो लंजार हाउस खे हथ सां बाहि ॾेई क़ौमी कारकुननि समेत शहीदनि जे वारसनि ते जुड़तू केस दाख़िल कया विया आहिनि। वफ़ाक़ जे नाले ते सिंध जे मैदनी वसीलनि जी फुरलट जारी आहे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं सिंध दुश्मन मनसूबा ज़मीन जी वालार केनाल ठाहे बंदि करण सां शहीदनि जा केस संदन वारसनि मुताबिक़ दाख़िल न कयो वञे त एहतजाज दर वसी कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।